नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस जा 128 केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल साहिरा, हैदराबाद में कोरोना जा वार तेज़ी सां जारी आहिनि। शहर में सूरत ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। सिहत जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 128 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 990 कोरोना जूं टेस्टूं कयूं, जिन मां 128 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल केसनि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 1358 थी वियो आहे, जिन मां 1284 मरीज़ जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि। जॾहिं त 74 मरीज़ सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पताल में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां, हैदराबाद में कोरोना सां फोत थियल मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो 311 आहे। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।